साईं मुंहिंजा हिकिड़ो काठियार काठियूं वग़ैरह वढींदो हो झंग में ऐं ईअं ई पंहिंजो जान गुज़र हलाईंदो हो ई अकेलो सिर काठियार। हाणे काठियार जी मोहबत थी वई हिकु छोकिरी सां ऐं उन छोकिरी जी बि हिन काठियार सां थी वई मोहबत। हाणे हिननि जो ईअं ई इश्क हलियो पिए, मोहबत हली पिए। काठियार उन छोकिरीअ खे तमामु जाम भाईंदो हो, छोकिरी बि उन काठियार सां तमामु जाम मोहबत कंदी हुई। हाणे काठियार जो उन छोकिरी सां इश्क तो हाणे हिकु चकर उहा छोकिरी चवणु लॻी उन काठियार खे, हाणे उते ई झर झंग में हिते हुते मिलंदा हुआ। छोकिरी चवणु लॻी काठियार खे त ॻाल्हि ॿुध, तूं अचु मुंहिंजे माउ पीअनि खां रिश्तो पंहिंजो घुर, मुंहिंजो रिश्तो घुर त जीअं पाण ॿई शादी करियूं। तो काठियार चवणु लॻो उन जेका हिन जी संगत्याणी हुई जंहिंसां ही प्यार ऐं मोहबत कंदो, उन छोकिरी खे चवणु लॻो त तुंहिंजा माइट मूंखे रिश्तो ॾींदा। तो छोकिरी चवणु लॻी त हा, आउं बि राज़ी आहियां, तूं बि राज़ी आहे, आउं पंहिंजे माइटनि खे चवंदो तोखे संग ॾेई छॾींदा। तो हाणे काठियार आयो संग वठणु, रिश्तो वठणु उन छोकिरी जे माइटनि वटि। तो उन्हनि सां हाल अहिवाल कयईं, चयईं त मूंखे रिश्तो ॾियो, संग ॾियो, अव्हां जी छोकिरी सां आउं प्यार ऐं मोहबत करियां थो ऐं उन सां आउं शादी करणु थो चाहियां ऐं अव्हां जी छोकिरी बि मूंखे चाहे थी ऐं उहा बि मूंसां शादी करण जे लाइ तयारु आहे। तो हाणे नेठि ईअं ई हाल अहिवाल हिन सां वठी करे हेॾां होॾां सो हाणे हुननि छोकिरीअ चवणु लॻा त बाबा तूं छा राज़ी आहीं इन ॻाल्हि में ऐं तुंहिंजो रिश्तो हिन काठियार खे ॾियूं। तो हाणे माइट पुछा करणु लॻा छोकिरी खां। छोकिरी चवणु लॻी त हा बिल्कुलु, आउं राज़ी आहियां ऐं हिन सां ई मोहबत ऐं प्यारु करियां थी ऐं हिन सां आउं शादी करण जे लाइ तयारु आहियां। तो हाणे माइटनि बि चयो चलो ठीकु आहे, छोकिरी असांजी राज़ी आहे, तोखे चाहे थी, तोसां प्यारु करे थी, त शादी असीं ॾियूं था तोखे। तो हाणे ख़ैरनि जो 2-3 ॾींहं गुज़रिया। तो हाणे उन काठियार जी ऐं उन छोकिरी जी शादी थी वई। हाणे ज़ाल मुड़ुसु पाण में ॿई ॼणा हाणे रहंदा हुआ हिकिड़े हंधि। हिननि अबरो सबरो पंहिंजो घर ठाहियो, उते ई रहंदा हुआ। थोरो घणो जेको बि पैसा ॾोकड़ नंढो हा हिननि पे जान हलायो पिए, खाधो पीतो उन्हनि मंझि। तो हाणे काठियार जी ज़ाल उहा छोकिरी उहा हाणे काठियार जी ज़ाल थी हुई। सा चवणु लॻी काठियार खे त ॻाल्हि ॿुध, हाणे वञी किथे कमा, किथे महिनत मज़दूरी कर, जीअं पंहिंजो घर गुज़र सफ़र हले। हाणे काठियार वटि त ॿियो अहिड़ो कुझु हुजे न, दर ते का न माल न बकरी न ठिकरी कुझु बि न हुजे। तो हाणे काठियार चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त चलो ठीकु आहे, कमु उहो आउं साॻियो ई कंदसि जेको अॻे कंदो हुअसि, काठियूं वञी वढींदसि। तो हाणे उहा छोकिरी उहा काठियार जी ज़ाल उहा चवणु लॻी त चलो ठीकु आहे। तो हाणे काठियार निकितो राति जो काठियूं वढणु। हाणे काठियार बत्ती हिकिड़ी खईं, अॻे टाइम में जेको हूंदियूं सो बत्तियूं हूंदियूं। हाणे उहा बत्ती खईं, आयो झंग में काठियूं वढण जे लाइ राति जे टाइम में। ऐं उहा राति हुजे 14 जी राति हुजे। सो हाणे हीअ आयो, उहा बत्ती बि खणी आयो, चंड जी रोशनी बि जाम हुजे, 14 जी राति हुजे, ही बत्ती बि खणी आयो। हाणे आयो राति जो काठियूं वढणु, झंग में राति जो काठियूं वढणु आयो। बत्ती पासे में रखी लॻो काठियूं वढणु। त थोरी देरि खां पोइ उन झंग में हिकु तमामु वॾी चमकंदड़ रोशनी थी। तो काठियार ॾिठो त हिन झंग में ही चमकंदड़ रोशनी थिए बि ख़बर न आहे अलाए छा आहे। सोचणु लॻो त वञा या न वञा, पर ईअं सोचींदे चवणु लॻो त चलो ठीकु आहे, ॾिसां थो वञी या कहिड़ी शइ आहे। तो हाणे हिन उहा बत्ती उते ई रखी हुन वण में किथे लड़काए ऐं पाण वॾो को धुको वॾो कायो खणी चवणु लॻो त ॾिसां त सही आख़िर कहिड़ी शइ आहे। सो हाणे हिन उहो धुको वग़ैरह खयो, हाणे अचे पियो लिकंदो छिपंदो, आस्ते आस्ते अचे पियो ॾिसे त हाणे ख़बर न आहे छा आहे। डपु वग़ैरह बि हिन खे थियो। हाणे आयो अची उन रोशनी जे वेझो पुॻो, छा ॾिसे त उते हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो नांग हुजे ऐं उहा रोशनी जेका हुई सा हुई नागमणी। हाणे उहा नागमणी मथे उॾरे पई ऐं उहा चमको ॾिए पई ऐं रोशनी ॾिए पई ऐं नांग उन ते जेको आहे सो मस्ती पियो करे, तमामु वॾो नांग। तो हाणे जॾहिं हिन काठियार ॾिठो सो चवणु लॻो त अड़े ही त तमामु भली मां भली सुठी शइ नागमणी आहे, जंहिं ते हीअ नांग रक़्स पियो करे। तो हाणे हिन वटि उहो धुको उहो कायो हो। तो हाणे हिन छा कयो, आस्ते आस्ते आयो अची नांग खे धक हयईं, हिकिड़ो धक हयईं, ॿियो धक हयईं। तो हाणे नागमणी उते ई मथे अञा मौजूदु हुजे, उॾंदल चमके पई। हिन नांग खे 2 धक हयां। तो हाणे नांग अॻे जेके माण्हू, हाणे जेको नांग माण्हू मारे थो न, सो नांग जो मुंहुं जेको आहे सो अखियूं आहिनि, उहो माण्हू जेको हिन जो बूथ हूंदो आहे, मुंहुं हूंदो आहे, उनखे चिलींदो आहे, उनखे माना धक हणंदो आहे त जीअं नांग ख़तमु थिए। हाणे हिन ॾाहे काठियार छा कयो, नांग खे ईअं ई उबता सुबता 2-3 धक हईं, नांग वञी किरियो हेठि। हाणे काठियार त सोचियो त नांग मरी वियो। हिन जेके आहे सो विच में को पोयां धक ईअं हईं, नांग वञी हेठि किरियो। हाणे हिन चयो त नांग वियो मरी,
हिन छा कयो, उहा नागमणी हिन वटि वॾो कपिड़ो हो हिकिड़ो, उन कपिड़े में उहा नागमणी उतां ई उतां माना काबू करे वेड़े पाण वटि रखी। हाणे चवणु लॻो त कमु जहिड़ी शइ मिली वई आहे, सो हाणे का न का ई माना कमु ॾींदी किथे न किथे। सो हाणे हिन काठियूं न वढियूं, नांग खे बि हिन सोलो न जांचियो, नांग खे मिड़ी अधु जॾो हिन करे छॾियो। नांग जी जेका मुंडी चइजे, सिसी चइजे, उहा हिन चिली न, उते न मारी, नाग मोह कोन, अधु जॾो नांग खे करे छॾी। हिन खे लॻे त नाग मरी हलियो। हाणे उहो काठियार उहा नागमणी खणी उन कपिड़े में वेड़े, काठियूं बि कोन वढी, सिधो आयो बत्ती खयईं। हाणे बत्ती वग़ैरह खणी ऐं सिधो आयो पंहिंजे घर। सो हाणे घर जॾहिं पुॻो, सो माई चवणु लॻी त छो वरी हींअर वरी आएं, तोसां ख़ैर त आहे? तो चवणु लॻो त न बसि हीअ ॾिस हिकिड़ी कमु जहिड़ी शइ आहे, आंदी अथमि। हाणे पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो, सो ज़ाल चवणु लॻी त कहिड़ी शइ आंदी आहे? हाणे हिन जीअं कपिड़े मज़ा उहा नागमणी माना ॿाहिरि कढी, त उहा नागमणी उते ई उॾरे पई, चमको पई ॾे, रोशनी पई ॾे। सो माई चवणु लॻी त हीअ छा आहे? सो हिते काठियार चवणु लॻो त बसि कमु जहिड़ी शइ आहे, सो हाणे मूंखे मिली आहे किथां। हाणे एतिरो कुझु पंहिंजी ज़ाल खे हिन चयो। सो हाणे नागमणी उते काबू करे हिन रखी छॾी। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, हाणे हीअ आयो काठियार हिकु जोगी वटि। जोगी खां उन नागमणी जे बारे में पुछा करणु लॻो। हाणे ईअं उनखे न चई त का नागमणी मूं वटि आहे, पर पुछा करणु लॻो त जे अगरि नागमणी कंहिंखे मिली वञे, जेका तमामु वॾी, जेका उॾरे थी, चमके थी, रोशनी करे थी, जे अगरि इहा मिली वञे त इहा कहिड़े कम जी आहे? तो जोगी चवणु लॻो त इहा तमामु कमु जहिड़ी शइ आहे। इहा जंहिंखे मिले त सम्झो उहो माण्हू भाग वारो आहे, नसीब वारो आहे, उनजो भाग वरंदो। इहा कंहिंखे बि मिले, अगरि उहा घर में माण्हू पूरे छॾे, ज़मीन में माण्हू पूरे छॾे, त पोइ ॾिस कीअं थो भाग वरे, कीअं थो पैसा वग़ैरह थियनि, कीअं थी हर शइ थिए। हाणे जोगी एतिरो कुझु हिन खे ॿुधायो। तो हाणे उहो जोगी इहो बि चयो हिनखे त इहा नागमणी सिर्फ़ु जेको नांग 100 सालनि जो थी वेंदो आहे न, उहा नागमणी इहा हूंदी आहे, उहा माना हूंदी आहे जेका। सो हाणे उहा जंहिंखे मिले, सो हाणे हिन आॾी उबती हिन काठियार मिड़ी उन जोगी खां पुछा करे वरिती। सो हाणे नेठि उहो काठियार वरी आयो पंहिंजे घर। छा कयईं, हिकिड़ो वॾो खॾो खोटे उन घर मंझि उहा नागमणी उते हिन पूरे छॾी। हाणे नागमणी पूरे छॾी, काबू करे छॾी। सो हाणे नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु वक़्तु गुज़रियो। सो हाणे काठियार तमामु पैसे में पुर थी। हाणे काठियूं वढे त काठियूं जूं डबल रेट में वञनि, कंहिं बि कम जे लाइ वञे त उहो कम जो थियो वञे। सो हाणे ईअं कंदे कंदे ही तमामु पैसे वारो थी वियो, तमामु पैसो हिन वटि जाम थी वियो। हाणे ईअं ई ॾिसंदे ॾिसंदे हिन जो माना कमु तमामु भलो थी वियो, पैसे वारो थी वियो। हिन बंगला वग़ैरह हर शइ ठाराए छॾी, पैसो हिन वटि तमामु जाम थी वियो। हिन हिते हुते पंहिंजा कारोबार वग़ैरह इहो सभु खोले छॾिया। तो हाणे तो मूं जहिड़े माण्हुनि खां पुछा कई काठियार खां, त काठियार ॾे ख़बर छा कंदो आहीं, कहिड़ी शइ तोखे हथु आई आहे, जेको तूं असां वांगुरु सफ़ा सुञूं टरड़ो आहीं, तो वटि का शइ कोन हुई, तूं सफ़ा हींअर अमीर थी वएं, पैसे में पुर आहीं, पैसो तमामु जाम तो वटि आहे। आख़िर इन ॻाल्हि जो को राज़ वग़ैरह हुजे त असांखे ॿुधा, तो इहो पैसो वग़ैरह या मिल्कियत किथां आंदी, कीअं कयई? सो काठियार चवणु लॻो उन माण्हुनि खे त दरअसल अलाह ॾिए थो त कंहिं बि बहाने जे हिसाब सां ॾिए थो। बसि मूंखे अलाह साईं ॾिनो आहे गंज, शुक्र आहे उनजो जो मूंखे एतिरी मिल्कियत वग़ैरह मिली वई। सो हाणे हिन एतिरो कुझु चयो, वधीक कुझु न चयो। सो हाणे ईअं ई वक़्तु जान हलंदो रहियो उन काठियार जो। हाणे काठियार वटि तमामु जाम पैसो, तमामु जाम मिल्कियत थी वई उन नागमणी जे करे। सो हाणे काठियार तमामु ख़राबु थी वियो। हाणे काठियार अची शराब वञी पीती, शराब पीए पंहिंजे घर आयो। सो हिते काठियार जी ज़ाल चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त हीउ तमामु तो ग़लति कमु कयो आहे, तूं शराब पी आयो आहीं। शुक्र आहे अलाह जो पाण वटि हर शइ आहे, हर माना मिल्कियत आहे, माना काफ़ी पाण धन दौलत थी वई आहे, ऐं तूं अलाह जो शुक्र अदा कर ऐं वेही हिते खा, ऐं तूं ही शराब ऐं इहो कमु तमामु ख़राबु आहे, ईअं न कर। सो हाणे हिते काठियार घटि वधि ॻाल्हाइणु लॻो पंहिंजी ज़ाल खे ऐं चवणु लॻो त माठ करे वेह, जीअं वणे आऊं ईअं करियां, तुंहिंजो उन में कुझु न वञे। सो माई चवणु लॻी त आऊं तुंहिंजो इश्क, तुंहिंजो प्यार, तोसां मूं शादी कई, पाण हिक ॿिए खे मोहबत करियूं, माना चाहियूं था, शादी पाण कई आहे, ऐं तूं मुंहिंजो एतिरो चयो बि कोन थो मञी। तो हाणे नेठि काठियार हिकु बि न ॿुधी। काठियार माॻे हिकिड़ी ॿ थप्पड़ पंहिंजी ज़ाल खे वाहे कढी। तो हाणे ज़ाल वीचारी माठ करे वेही रही, हाणे छा करे? तो हाणे काठियार अयाशी में अची पियो। हाणे ॾींहं बि ॾींहुं ख़राबु थी वियो, पैसे जे नशे में पैसो हुन तमामु जाम हो, फिटाइणु लॻो, अयाशी करणु लॻो।
हाणे काफ़ी छोकिरियूं मायूं बि घर वठी ईंदो हो, अयाशी कंदो हो उहो काठियार। तो हाणे ज़ाल चवणु लॻी त हीउ तूं तमामु ग़लति कमु पियो करीं, ही मायूं ही छोकिरियूं पंहिंजी अयाशी जे लाइ वठी अची ईंदो, आउं तुंहिंजी ज़ाल वेठी आहियां, तो मूंसां मोहबत कई, तो मूंसां प्यारु कयो ऐं मूं तोसां शादी कई, आउं तोसां मोहबत ऐं प्यारु करियां थी, तो इहो तमामु ग़लति कयो, तूं ईअं न कर। तो हाणे काठियार हिकु बि न ॿुधी खणी लठ अची पंहिंजी ज़ाल खे वरितईं ऐं अची तुंहिंजे कुटई मारी ऐं चवणु लॻो त मुंहिंजे घर मञा निकिरी वञ। तो हाणे उन ज़ाल खे हिन घर मञा उन काठियार मारे कुटे कढी छॾियो। एॾो त हुनखे पैसे जो बांवर थी वियो, तकबर हुन में अची वियो, अयाशी करणु लॻो, शराब जुआ हाणे इहे सभु कमु करणु लॻो। पैसो जॾहिं माण्हू अचे थो त हर शइ हिन खे विसरी वई, हिन जो पुराणो सॼो सिस्टम विसरी वियो त आउं छा हुउसि, हींअर छा या आउं छा पियो करियां। तो हाणे हिन पंहिंजी ज़ाल खे बि कढी छॾियो। ज़ाल वीचारी रोईंदे रोईंदे सिधो पंहिंजे माइटनि जे घर आई। हाणे ॿ टे भाइर भेंजा कहो हा से चवणु लॻा त वञूं था इन काठियार खे हींअर जो हींअर फे ऐं कुट करियूं था, मारियूं था हिनखे। वरी चवणु लॻा त हाणे इन जे मुंहुं केरु लॻे, धूड़ वञी पाए, पाणे तबाह ऐं बर्बादु थींदो इन। सो हाणे हू वीचारा सादा माण्हू हुआ, ग़रीब माण्हू हुआ, से बि चवणु लॻा त वञी धूड़ पाए। माई वीचारी उते ई माठ करे वेही रही, हुन काठियार जी ज़ाल, ऐं माइट बि वीचारा माठ करे वेही रहिया। ऐं हीअ काठियार अयाश माण्हू अयाशी करणु लॻो। कई छोकिरियूं मायूं रोज़ पंहिंजे घर वठियो अचे ऐं पियो अयाशी करे, जुआ ठरवा माना शराब तमामु आम जाम हुजे। सो हाणे इहे शयूं तमामु ख़राबु। हाणे काठियार इन शइ में अची वियो। सो हाणे होॾां जेको नांग हिन अधु जॾो करे मारियो, सो हाणे हुनजी ज़ाल नांगिण सा इंतज़ारु करणु लॻी ऐं चवणु लॻी त काफ़ी ॾींहं काफ़ी वक़्तु थी वियो, काफ़ी टाइम थी वियो आहे, ख़बर न आहे मुंहिंजो मुड़ुसु अञा वरियो न आहे, अलाए किॾां वियो। हाणे उहा नांगिण बि 100 साल खां मथे हुई। सो हाणे उहा 100 साल खां जॾहिं नांगिण को नांग मथे थिए थो त हू इंसानी रूप बि धारे थो। सो हाणे उहा नांगिण चवणु लॻी त आउं वञी मुंहिंजे मुड़ुस खे ॻोल्हियां इंसानी रूप करे। सो हाणे हिन छा कयो जो इंसानी रूप कयो, तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी थी वई हुई। हाणे उहो रूप करियो पंहिंजे मुड़ुस खे हिते हुते ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि अची उन झंग में पुॻी। हाणे ॾिसे त हिन जो मुड़ुसु अधु जॾो सफ़ा फतके पियो दर हेॾां दर हेॾां दर हेॾां, काफ़ी टाइम काफ़ी वक़्त खां वठी। तो हाणे जॾहिं हिन ॾिठो तो चवणु लॻी त हीअ मुंहिंजो मुड़ुसु, हिन खे त अलाए कंहिं मारे छॾियो, अहिड़ा हाल हिन जा करे छॾिया। तो हाणे हिन उन पंहिंजे मुड़ुसु उन नांग खे खयो हुतां, खणी सिधो आई पंहिंजे घर। सो हाणे कुझु पन, कुझु दवाऊं, कुझु हेॾां होॾां पटे करे घोटे ठाहे अची उनजे मरम वग़ैरह कयईं, कुझु कयईं हेॾां होॾां। सो हाणे कुझु नांग मिड़ी सही थियो। तो हाणे चवणु लॻी त हीअ मुंहिंजे मुड़ुस जा हाल अलाए कंहिं कया आहिनि, ॾिसां त सही। सो हाणे उन महिल उहा नांगिण इंसानी रूप में हुजे, उन महिल उन नांग जी अखियुनि में ॾिसी त ख़बर हुनखे पई, उनजी तस्वीर अची वई उन काठियार जी, त इहो सॼो कमु उन काठियार जो हो। काठियार आयो काठियूं वढणु ऐं हीअ नांगमणी हुई, नांगमणी काठियार खईं ऐं हिन खे मारियो। सो हाणे उन नांगिण खे उन नांग जी अखियुनि जे ज़रिए सॼी ख़बर नांगिण खे पहुची वई। सो हाणे पाणी वग़ैरह सभु भरे सॼो कमु करे उते नांग जे लाइ। सो हाणे उन नांग खे उते ई सुठे नमूने सां हिफ़ाज़त में छॾे करे, सो हाणे उहा नांगिण छोकिरी चवणु लॻी त हाणे आउं वञा थी इन काठियार खे सबक़ु सेखारींदसि, बदिलो आउं पंहिंजो ज़रूरु वठंदसि जेको हिन असां सां कयो आहे। हाणे उहा नांगिण छोकिरी उतां निकिती, इंसानी रूप में हुजे। सो हाणे हलंदे हलंदे थी वई नांग, नांग थी सिधो आई उन काठियार जे घर, उहो बंगले में। हाणे ॾिसे त उतां लिकी छिपी त उन महिल उहो काठियार 4-5 मायूं वठी ऐं अयाशी पियो करे, ठरो पियो पीए। सो हाणे ही नांगिण छोकिरी नांग जे रूप में हुजे, ॾिसे पई। सो हाणे उहा मायूं पुछा करणु लॻियूं जेके अयाशी माना हुयूं हुनजी अयाशी में। सो पुछा करणु लॻियूं काठियार खां त ॾे ख़बर तुंहिंजी ज़ाल किथे, ॾिसिजे कोन थी। सो हिते काठियार चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल मूं घर मञा कढी छॾी आहे, मूंखे जाम रोकींदी टोकींदी हुई, तूं हीअं न कर, तूं अयाशी न कर, तूं शराब न पी, तूं हीअं न कर। सो हाणे नेठि इन जे करे मूं मुंहिंजी ज़ाल खे मारे कुटे कढी छॾियो आहे। सो हाणे हिते उहा नांगिण सभु कुझु ॿुधी वरितो। सो नांगिण चवणु लॻी त हीअ काठियार तमामु लालची ऐं ज़ालिम माण्हू आहे जेको पंहिंजी ज़ाल खे बि मारे कुटे कढी छॾियो आहे। सो हाणे हिन खे सबक़ु सेखारिणो पवंदो। हाणे हीअ छोकिरी उहा नांगिण वई कंहिं रस्ते ते वञी, उहो साॻी छोकिरी वारो रूप करे उते बीह रही। सो हाणे हीअ काठियार में ईअं हलंदे हलंदे ॿिए ॾींहुं उतां अची गुज़रियो।
सो ॾिठी त हिन छोकिरीअ सो चवणु लॻो त हाणे तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत सुहिणी हुजे। सो चवणु लॻो उन खे त केरु ऐं किॾां पई वञी। सो छोकिरी उहा नांगिण चवणु लॻी त मुंहिंजा माउ पीउ गुज़ारे विया आहिनि, आउं अकेली आहियां ऐं निकिती आहियां त को सहारो मुंहिंजो बणिजी वञे त जीअं उन सां गॾु ज़िंदगी गुज़ारियां। हाणे काठियार हरामी अॻे अयाश माण्हू सो चवणु लॻो त आउं शरीफ़ ऐं सुठो माण्हू आहियां, तूं हल मूंसां गॾु ऐं मूंसां ई रह, आउं तुंहिंजो सहारो बणंदमि। सो हाणे नांगिण एतिरो कुझु तो चाहियो पिए त हीअ मूंखे पंहिंजे घर वठी हले, जीअं हिन खां आउं नागमणी जे बारे में ख़बर वठां। हिन नागमणी मुंहिंजे मुड़ुस खां खईं आहे, पहिरीं नागमणी हिन मज़ा आउं कढां ऐं पोइ हिन खे आउं मारींदसि। उन छोकिरी खे वठी छोकिरी बि राज़ी थी, चवणु लॻी त हलां थी तुंहिंजे घर। सो हाणे हीअ अयाश माण्हू काठियार सो उन छोकिरी खे उतां वरिती, उन नांगिण खे सिधो पंहिंजे घर आयो। सो हाणे उहा छोकिरी चवणु लॻी नांगिण छा तूं मूंखे सची चाहीं थो, मोहबत मूंसां करीं थो? सो हाणे छोकिरी अॻे सुहिणी हुजे उहा नांगिण। सो काठियार चवणु लॻो त मुंहिंजी मोहबत तोसां हाणे पकी, तोसां प्यारु मुंहिंजो पको, पाण शादी कंदासीं, मुंहिंजी दिलि तोसां तमामु जाम आहे। तूं काठियार ग़रीब माण्हू हुए, सफ़ा सुञू हुए, मूं ॻाल्हि ॿुधी आहे तो वटि ही पैसो वग़ैरह किथां अची वियो ऐं तूं ही पैसे में कीअं अची वएं, छा थो कयो? ऐं तूं पंहिंजी ज़ाल खे बि छॾे ॾिनो, मूं जेतिरे क़दुरु माना ॿुधो आहे। सो हाणे उहा नांगिणियुनि खां अॻु वठी ईअं पुछा करणु लॻी। सो काठियार चवणु लॻो त हा बिल्कुलु तोखे आउं ॿुधायां थो। सो हिते नांगिण चवणु लॻी त हा मूंखे ॿुधा, तूं कीअं अमीर थी, कीअं पैसे वारो थी? सो हिते उहो काठियार चवणु लॻो त दरअसल आउं ग़रीब काठियार हुअसि, फिलहाणे हंधि हिकिड़ो नांग मूंखे गॾिजी वियो, नांगमणी सां पे रांदि कई ऐं उन नांग खे मूं मारे धक हणी ऐं उहा नांगमणी खणी आयसि ऐं उन नांगमणी खणी पंहिंजे घर में रखण सां हीअ मुंहिंजो भाॻु खुलियो, पैसो वग़ैरह तमामु मूं वटि जाम थी वियो उन जे करे। सो हाणे उहा नांगिण चवणु लॻी त पोइ उहा नांगमणी तो किथे रखी आहे, मूंखे ॾेखार। तो काठियार चवणु लॻो त हरगिज़ तोखे उहा नांगमणी आउं कोन ॾेखारींदुसि। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी उहा नांगिण तुंहिंजी दिलि मूंसां आहे कोन, तूं मूंसां मोहबत करी नथो, पंहिंजी दिलि जो राज़ बि मूंखे नथो ॿुधाईं, पोइ आउं वञा थी हली, तोसां मोहबत मुंहिंजी आहे कोन ऐं आउं वञा थी हली, मूं मां हथु कढु। तो काठियार चवणु लॻो हाणे आशिक़ मजबूर इश्क में अंधो। सो हाणे हुन ते माना मरे चाहे उनखे, तो चवणु लॻो तोखे ॿुधायां थो। सो हाणे आयो अची उहा खॾु खोटे उन में नागमणी कढी हिन खे ॾिनई। सो नांगिण जीअं नागमणी खईं त उन महिल थी वई नांगिण, नांग जे रूप में अची वई। सो उन महिल हिन खे ॾंग हणी छॾी, ॾंग हणी ऐं उहा नांगिण थी रवानी। हाणे हीअ अमरा जॾहिं नांग जो चक लॻी वियो, हाणे मरण जे पसाह में हुजे, तो चवणु लॻो त मूं तमामु ग़लति कयो, ऐं सफ़ा ज़ालिम थी वियुसि, सफ़ा लालची थी वियुसि, पैसे जे नशे में मूं अयाशियूं कयूं, मायूं वठी आयसि, उन्हनि सां मूं ग़लति कयो ऐं पंहिंजी ज़ाल खे मूं घर मज़ा मारे कुटे कढी छॾियो। मुंहिंजी ज़ाल मूंखे सही चवंदी हुई, जेको मिलियो आहे अलाह जो शुक्र करणु खपे ऐं वेही खाइजे उन मंझि, तकबर बांवर रब खे जुगाए मूं कयो, पैसे जी लालच में शराब पीतमि, जुआ खेॾियमि, मायूं नचायमि, घर वठी आयसि, अयाशियूं कयमि ऐं पंहिंजी ज़ाल खे मारे कुटे कढी छॾियमि। सो हाणे उहा नांगिण आई मूंखे ॾंगे, उहा नांगमणी खणी वई। सो हाणे एतिरो ई चवंदे सो उहो काठियार उते थियो पूरो मरी वियो। सो हाणे ख़बर जॾहिं अची उन काठियार जी ज़ाल खे पई, उन जे माइटनि खे पई, से बि ॿिए ॾींहुं आया ॾिसनि त काठियार मोह पियो हुजे, हाणे उनखे दफ़नाए करे हेॾां होॾां। सो हाणे उहा काठियार जी ज़ाल छा कयो, जेका बि मिल्कियत वग़ैरह हेॾां होॾां हुई, हाणे उहा सभु मिल्कियत जेका हुई सा उते विकई कई, हेॾां होॾां माण्हुनि खे ॾेई करे उन जा पैसा ॾोकड़ जेके बि मिलिया सो खणी पंहिंजे माइटनि जे घर आई। ऐं उहा काठियार जी ज़ाल चवणु लॻी पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे माइटनि खे, हाणे अव्हांजी मर्ज़ी आहे, जिथे मूंखे परणायो उते आउं शादी करण जे लाइ तयारु आहियां। अॻु में मूं पंहिंजी पसंदि ते शादी कई त मूंखां हीअ हाल थियो, मूंखे धोखो मिलियो। सो हाणे अव्हांजी मर्ज़ी आहे, जिथे मूंखे ॾियो। सो हाणे नेठि उन काठियार जी ज़ाल जी संदसि भाइरनि माइटनि वञी ॿिए हंधि शादी कराई ऐं उहा माई ॿिए हंधि हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां उते रहणु लॻी ऐं काठियार खे काठियार जो सिलो मिली वियो। सो हाणे नांग ऐं उहा नांगिण, उहो नांग बि पोइ सही थी वियो, नांगिण ऐं नांग पंहिंजी हसी ख़ुशी सां उहे बि ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।